आयो तो पुछण चाहिनि त कानून छा थो चए आया ताईं इंतज़ारु करियो माण्हू भई वञनि बीठा हुजो पोइ अची कयो या तव्हांजो फ़र्ज़ु आहे त फ़ौरन FIR सो बिलावल भुट्टे साहब में मूंखे यकीन आहे उनजी वालदा शहीद थी उनजो नानो शहीद थी उनजा मामा शहीद थिया हुनखे दुख आहे खणी चुको हूंदो यकीनन छो जो जेका मुंहिंजी ॻाल्हि आहे उहा पंहिंजी थो जेका बिलावल जी ॻाल्हि आहे ऐं पंहिंजी थो जॾहिं बि मूंखे किथे बि क़ुर्बानी ॾियणी पई त आउं बिलावल लाइ ॾेई सघां छो जो मूंखे हुन में उमेद आहे या सम्झां थो त वरी बंदो अच्छा जी हिन SP खे हिते रहंदो तव्हां संगठन वारनि खे फ़ैसिलो करणो हीअ त ज़ुल्म तव्हां ते थो असीं या ॿिया त आराम सां वेठा आहियूं सांगड़ जा माण्हू छो था बर्दाश्त कनि सांगड़ जा माण्हू ताक़त आहे माण्हुनि सांगड़ जा माण्हू उथी वियो त सॼे पाकिस्तान खे लोॾे सघे सही ॻाल्हि सर सुहेल अनवर शाल जे घर ते ॿाहिरां मामूली फायरिंग थी SP ऐं हिन वक़्तु ताईं चोटियारी जो ख़ाली SHO बदिली सिंध पुलिस स्पेशली ॾिसो आउं सम्झां थो त को ऑनरेबल जज ने छॾियो नोटिस कॾहिं न कॾहिं अॼु हींअर या सुबुह जो नोटिस वठंदो इहे सभु टंगियल हूंदा जिन जिन बि नाइंसाफ़ी कई आहे उहे सभई टंगियल हूंदा इंसाफ़ जे कटे तंहिं करे मूंखे इत्मीनान आहे इन ॻाल्हि में बाक़ी आउं अवां साफ़ी बिरादरी जो प्रेस क्लब जो दिलि सां शुक्रिया अदा कंदो तव्हां मज़लूमनि जो साथ महिरबानी तव्हां बीठा आहियो ऐं तव्हांजो हक़ बि आहे तव्हांजो फ़र्ज़ु बि आहे अॼु साफ़ियुनि ते केॾियूं ॾुखियायूं आहिनि पर उन हूंदे बि त ईअं असांजे माण्हुनि जो साथ पिया ॾियो ऐं तव्हांजा ई माण्हू लाज़मी आहे त हीअ माण्हू सभु दरवाज़ा छॾे असां वटि आया आहिनि यकीनन त हीअ असांजा बच्चा आहिनि असांजूं माइरूं भेनरूं आहिनि इहा ॻाल्हि कोन्हे इहो असांजी ड्यूटीअ में शामिलु आहे ऐं PA साहिब वग़ैरह जो बि आउं शुक्रिया अदा कंदुसि उन्हनि हीउ ॾुख पंहिंजो ॾुख करे सम्झो शाहजहां मरी साहिबा खे बि छाॾो हुजे जो आई अची हिननि सां मिली वेठी वई हली ऐं आउं बिलावल साहिब सां ॻाल्हाईंदुसि ज़रूरु ॻाल्हाईंदुसि छो जो असांजो चेयरमैन आहे असांजो मुंहिंजो त ईंदड़ वज़ीर उहो आहे ऐं सियासी तरह सां कोन थो चाहे त माण्हू शहीद थिया ऐं उन सां ॻाल्हाईंदुसि क़ौमी असेंबलीअ में ॻाल्हाईंदुसि जेकॾहिं ज़रूरत पई त कंहिं ॿिए सां बि ॻाल्हाईंदासीं इहा सभु इजलास जेकॾहिं थिए थो हिन में इहो आवाज़ उथारींदो तव्हां क़ौमी असेंबलीअ खे मखदूम साहब आप बात करेंगे इस मसले को उठाएंगे आपसे अब तक किसी ने रब्ता किया हुकूमती सतह पर या सिंध गवर्नमेंट की तरफ से? किसी ने नहीं किसी ने भी नहीं किया। बहुत अच्छा लगा किसी ने नहीं किया वरना मैं उनकी बात नहीं मानता तो मैं उनका शुक्रगुजार हूँ कि उन्होंने मुझसे कॉन्टेक्ट नहीं किया सर सरवरी जमात जो वॾो सामिनो आहे यकीनन ई सरवरी जमात जा बच्चा हुआ मुरीदवान यकीनन जमात जो सामिनो आहे आइंदा हिकमत अमली सरवरी जमात जी छा हूंदी मैटर जे हवाले सां जेको जमात जो फ़ैसिलो हूंदो मुंहिंजो फ़ैसिलो सरवरी जमात जा माण्हू असांजे लाइ जेलनि में वेंदा सरवरी जमात जा माण्हू जॾहिं गोलियूं हलंदियूं त उहे असांजे साम्हूं ढालबंदी कनि त आउं चाहियां थो त मुंहिंजी पॉलिसी उहा हुजे जेका मुंहिंजी जमात चए सर अभी अपनी सरवरी जमात के लोगों को क्या पैगाम देंगे? मखदूम साहब ओवरऑल सिचुएशन असांजे नेशनल मीडिया आहे त उन्हनि खे असां लाज़मी आहे त ख़बर ठाहींदासीं त हिन जे हवाले सां तव्हांजी आमद ऐं लाहे अमल ऐं जेके पार्टियूं उर्दू में हाँ यकीनन छो न मुझे बहुत खुशी है इस बात की कि हमारे साफ़ी दोस्त जो खुद भी बड़े तकलीफ मराइल से गुजर रहे हैं उन्होंने वो सब चीज़ें भुला के हमारे गरीब जमात के लोगों के लिए ताउन किया है उनके साथ बैठा है मैं प्रेस क्लब का शुक्रगुजार हूँ और उन्होंने अपना फ़र्ज़ अंजाम दिया है और मैं इंतज़ामिया से कहता हूँ कि भाई आप FIR ज़रूर काटें क्योंकि कल भी आनी है आज तो ख़त्म हो जाएगी कल भी आएगी आप अपनी इज्जत बढ़ाएं आप कानून को हाथ में लेने न दें किसी को और ख़ुद ही कानून पे अमल कराएं और खुद ही FIR कटवा दें वॾी महिरबानी वॾी महिरबानी टेबल हटाए एक मिनट में साईं से एक मिनट
खाए छॾी था खणी वञो अंदरि खणी वञो बाबा समय तो उठा लो हेठां वठो बाबा केरु टेबल समय तो उठा लो यार कौन है आगे नीचे से डालो नीचे से हटा नीचे से हटा इतना रास्ता यार ये कैसे जाएगा नहीं नीचे से उठाना पड़ेगा नीचे से उठाओ रास्ता कौन देगा बता जेके मोर्चा ठाहिराया आहिनि हिन असांजे लाइ ज़िंदगी एतिरी तंग कई जे जीअं असीं फलस्तीन हुजूं ऐं असां ते यकीनन ई रोज़ फायरिंग कंदो हो ऐं असां जूं उमेदूं तव्हां में आहिनि अगरि असांखां इंसाफ़ न कयो वियो अगरि असां 3 कलाक सब्र करियूं था न त असीं हाईवे बंदि कंदासीं असांजूं उमेदूं तव्हां में आहिनि ऐं जेको असांजो हींअर तव्हां बि हुनजा थोराइता आहियो जंहिं असांजी मदद कई पीर साहब पगारे जी जमायत ऐं जेके बि असांजा भाइर आहिनि कॉम्पर्स जमायतूं या जेके बि असां हिन कॉम्पर्सन जी महिरबानी जी जी JUA वारनि जी जी जे राशिद महमूद सुमरो उन बि असांजो जेको नोटिस वरितो जेको करियो जी मूंखे ॿुधाइजो असीं तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं वरी मुंहिंजी जमायत जेका पंहिंजी इंशाल्लाह क़िबला साईं केटीएन लाइ हीउ जेको हेॾो वॾो सानियो थियो आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो ऐं हिन जो छा मसइलो आहे कीअं FIR थियनि KTN खे बि ऐं गुज़ारिश कंदुसि त हिन केस खे ॿुॾणु न ॾिजो छो जो ग़रीबनि जो खून थियो आहे ऐं असांजो आवाज़ु फ़क़ति मीडिया आहे ऐं मीडिया हिन खे छॾे ॾिनो त हिन जो खून ॿुॾी छा हीअ FIR थी वेंदी बिल्कुलु थींदी छो जो ग़रीब मज़लूम आहे FIR ज़रूरु 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 थींदी कोई SP ते जवाबु ॾेई छॾियो आहे पोइ छा थी पियो FIR त थी वेंदी इनशाला अच्छा उहो कोई अहिड़ो तरीक़ो तव्हांखे लॻे थो अञा सिंध में खे गिदड़नि कोन खाधो आहे सिंध में कुझु गैरतमंद माण्हू अञा रहनि था FIR ज़रूरु थींदी पुलिस जेका आहे ऐं हू जाली ॻाल्हियूं ॼाणाए किथे खत्म मुझे पता है देखें बुरसा जो कहेंगे वही होगा हिन चयो त मूं सिंध दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको ही धरणो हो मखदूम साहब ॿुधायो आहे त धरणो जारी रहंदो FIR कटबी ज़रूरु कटबी मुतासिरनि खे इंसाफ़ मिलंदो तो हाणे असां उमेद था करियूं त मखदूम साहब जे चवण ते FIR दाख़िल थियणु घुरिजे ही मुतासिरिन ख़ानदान हिते मौजूदु आहे ही मुज़ाहिरीन जेके तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इंसाफ़ जे ओसीड़े में हिते मौजूदु आहिनि तव्हांखे लाइव असां ॾेखारींदा साईं परते वियो उतो ॻाल्हाईंदो होॾां परते वियो हुते ॻाल्हाईंदो हा हा परते वियो वञी हिकिड़ो पाण ॾिसो रस्तो ठहे थो रस्तो ब्लॉक आहे वियो हुन पासे दरवाज़ो खोले छॾियो हा हाणे तव्हां दादा तो हलो हुन पासे साईं वियो धरणे में खिताब थो करे धरणे खे वो होॾां वियो हलो हुन पासे अब हलो हाणे हिन पासे कुझु कोन्हे साईं वियो हले वियो साईं हुन पासे हा होॾां वियो
साईं होॾा पहुची वियो। हीअ असां तव्हांखे ॾेखारींदा हलूं त हीउ जेको वाक़ियो थियो दोस्तों ये तक बताएं तो हला आपको बताते चले कि ये सांगड़ में एक साझा पैदा हुआ था, साझा हुआ था चोटियारियों के करीब, जिसमें 3 अफराद कत्ल हो चुके थे। उन्हें इंसाफ नहीं मिल रहा। 3 लाशें अभी तक सांगड़ में मौजूद हैं। इसमें तो सरवरी जमात के रूहानी पेशवा मखदूम जमील जमा पहुँचे। उनका कहना था कि धरना ख़त्म नहीं होगा और FIR पे होगी। हमने सवाल किया कि SP ने जवाब दे दिया है तो FIR कैसे कटेगी? तो साई ने बोला तो आज ख़त्म होनी है तो कल लाजमी सूरज गुरुब होने के लाजमी होगा। तो इंशाल्लाह वो बोलता है कि FIR होगी। अभी देखते हैं कि नहीं। सरवरी जमायत सां गॾु हुर जमायत बि हिते मौजूदु आहे। त ही जेको वाक़ियो थियो उन जे लाइ ही माण्हू सरवरी जमायत ऐं मुख़्तलिफ़ जमायतनि जा दोस्तों आपको सुनाते चले कि जो 3 दिन पहले सांगड़ में वाक़या पेश आया था जिसमें 3 अफराद कत्ल हो चुके थे चोटियारी थानों के करीब में। 3 दिन से ये लाशें पड़ी हैं। मुजाहिरीन, औरतें, बच्चे, खवातीन के साथ बुजुर्ग शहरी यहाँ पे धरना 3 दिन से जारी है। इनको इंसाफ नहीं मिल रहा। आज सरवरी जमायत के रूहानी पेशवा मखदूम जमील जमा भी यहाँ पे मौजूद है। ये आपको दिखा रहे हैं कि ये धरना 3 दिन से सांगड़ शहर भी बंद है। सांगड़ जी सुजागी जी निशानी है। सांगड़ सुजाग है। सांगड़ जो माण्हू हक़ जे लाइ इनकलाब आयो आहे। मज़लूमनि खे इंसाफ मखदूम साहब जो चवण हो त हुर जमायत ऐं सरवरी जमायत ॿिन्ही खे गॾिजी ऐं इंशाल्लाह गॾु थींदासीं। जेकॾहिं ईअं न थियो त अॼु सरवरी जमायत सां ज़ुल्म थियो आहे, सुभाणे वरी हुर जमायत सां थी सघे थो। असां इहो पेश तक साईं शुक्रिया अदा कयो क़िबला आला हज़रत पीर से सरदार जो, त उनजा शुक्र अदा करियां थो त पीर पागारे असांजे मुरीदनि जी ऐं हिते जे मज़लूमनि जो जेको मदद कई ऐं हुननि जी हिमायत कई। सिंध सरकार कातिल जाया। एक कातिल दोसा दोस्तों साईं मखदूम साहब प्रेस में मौजूद हैं। मज़लूम न्याणियुनि सां मिलिया आहिनि। प्रेस खे पंहिंजो जेको असां मौक़िफ़ ॾेई रहिया आहियूं। सांगड़ जी आवाम मखदूम साहब जे इंतज़ार में आहे त अचनि ऐं सांगड़ जी आवाम सां जेको असां पंहिंजा ख़्याल ऐं पंहिंजो मौक़िफ़ जेको असां पेश कयूं। हे धरणे में सांगड़ जी आवाम मौजूद आहे ऐं
असां प्रोमेंट रहियो त मखदूम साहब सांगड़ जी आवाम सां अची मुखातिब थींदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 3 ॾींहंनि खां ही लॻल धरणो हिन वक़्त ताईं प्रेस क्लब सांगड़ जे साम्हूं मौजूदु आहे। हींअर सरवरी जमायत जे रुहानी पेशवा मखदूम जमील ज़मा हिते मौजूदु आहे सांगड़ में ऐं उन शुक्रिया अदा कयो क़िबला आला हज़रत पीर साईं पागारे जो ऐं ॿियनि जमायतनि जो जंहिं हिननि मज़लूमनि जो मदद कई हिमायत जो ऐलान कयो। ऐं मखदूम साहब जो चवणु आहे त FIR दाख़िल थींदी। जॾहिं असां उन्हनि खां सुवाल कयोसीं त साईं DIG SP जवाबु ॾेई चुका आहिनि त FIR न थींदी, शाज़िया आता मरीफ़ चई वई आहे त FIR नथी थिए त पोइ FIR कीअं थींदी, त हुनजो चवणो त FIR थींदी। ऐं बिलावल सां ॻाल्हायां थो, पोइ हाणे ॾिसूं त छा हिकमत अमली जोड़नि था त छा थियणु घुरिजे। त वर्षा जो चवणु आहे त साईं असां लाश खणी असां धरणो हणूं हाला में मोटरवे ते यानी बाईपास ते। त मखदूम साहब चयो त तव्हां ईंदो तव्हांजे मूंखे रुगो ॿुधाइजो, आउं तव्हांजी पूरी सपोर्ट कंदो त मुंहिंजी जमायत आउं तव्हां सां गॾु आहियां। आउं सरवरी जमायत सां प्यार करियां थो, सरवरी जमायत मूंसां प्यार करे थी। इहे हुआ साईं मखदूम जमील ज़मा जा ॻाल्हियूं। तव्हां पाण लाइव ते तव्हां ॾिठियूं। ऐं वरी ॿिया जेके दोस्त शामिल थिया आहिनि उनखे ॿुधाईंदो हलां त हीउ धरणो हिन वक़्त ताईं जारी आहे। मखदूम साहब खां असांजो सुवाल हो त छा धरणो ख़तमु कयो वेंदो या हीउ धरणो जारी रहंदो, त साईं जो चवणु इहो हो त धरणो जारी रहंदो। जेकॾहिं धरणो ख़तमु थी वियो त पोइ इहो ई थींदो त कुझु कोन थींदो, इहो ज़ुल्म वधंदो घटि कोन थींदो। ऐं तव्हां सांगड़ वासियुनि लाइ बि इहो पैगाम ॾिनो त सांगड़ वासियो तव्हां सभु गॾिजी मज़लूमनि सां गॾु बीहो। जेकॾहिं अॼु हिननि सां वाक़ियो थियो सुभाणे ॿियनि सां पेश थो, जेकॾहिं हिननि सां इंसाफ़ न थी सघियो त पोइ कंहिंखे बि कोन इंसाफ़ मिलंदो। त उन जे लाइ सांगड़ वासियो सभई गॾिजी साईं मखदूम साहब जी ॻाल्हि ते बीहो त जीअं पीर साईं पागारे बि हुनजी हिमायत कई आहे त मज़लूमनि जी, तव्हां बि हिन सां गॾिजी इन्हनि जो आवाज़ बणिजो। नमाज़ जो वक़्फ़ो थी आहे, नमाज़ पोइ वरी तव्हांखे लम्हा बि लम्हा लाइव ते अची तव्हांखे मंज़र ॾेखारींदासीं।